सुप्रीम कोर्ट उत्तर सिंध में अर्बन सर्विस कारपोरेशन की शुरुआत का वठी हिन वक्त ताईं 2 महीननि अंदर फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां सिंध अर्बन सर्विस कारपोरेशन की शुरुआत का अॼु ताईं जेके आयल ऐं खर्च थियल फंडन बाबत तफ़सीली रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। केस जी ॿुधणी सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जस्टिस अमीरानी मुस्लिम की सरबराही में 3 रुकनी बेंच कई। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध अर्बन सर्विस कारपोरेशन खाते लाइ एशियन डेवलपमेंट फंडन खां अरबे रुपया फंड वठी ज़ाया कया पिया वञनि। अदालत चयो त कर्ज़ अवाम जे खीसे मां टैक्स की सूरत में अदा कयो वेंदो आहे। ॿुधणी दौरान जस्टिस अमीरानी मुस्लिम चयो त अवाम जे पघार की कमाई हिकु पैसो बि ग़लत इस्तेमाल करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। जस्टिस अमीरानी मुस्लिम चयो त नसासे खाते में करप्शन वारो मामलो नेब खे उमाणियूं था त जीअं ज़िम्मेवारनि खिलाफ कार्रवाई थी सके। अदालत पारां निसासे खाते जे 2 मुकम्मल थियल मंसूबनि जी निगरानी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां ज़िला सेशन जजनि ऐं डिप्टी कमिश्नरनि खे निसासे हेठि हलंदड़ मंसूबनि जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो। अदालत पारां चीफ सेक्रेटरी सिंध खे निसासे खाते बाबति लिखत में सुभाणे ताईं जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो। अदालत पारां एमडी निसासे खां बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी गॾिजाणी जा मिनट्स ऐं ॿियूं तफ़सीलूं अॼु अदालत में तलब करे वरतियूं आहिनि। सिंध सरकार पारां सिंध अर्बन सर्विस कंपनी बंद करण जो फैसलो करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान चीफ सेक्रेटरी सिंध रिज़वान मेमून एतराफ़ कंदे चयो त सिंध अर्बन सर्विस कारपोरेशन बेहतर कारकर्दगी ॾेखारण में नाकाम वई आहे। अदालत में चीफ सेक्रेटरी सिंध बयान ॾींदे चयो त नसासिक में कम कंदड़ मुलाज़िमनि खे मक़ामी खाते में मुंतकिल कयो वेंदो। चीफ सेक्रेटरी सिंध चयो त इजाज़त वठण बगैर नसासिक इदारे में 735 माण्हू भर्ती कया विया। अदालत में बयान ॾींदे चीफ सेक्रेटरी सिंध चयो त मुलाज़िमनि खे पघारनि जी मद में हर महीने 35 मिलियन रुपया अदा करणा पइजी रहिया आहिनि। अदालत चयो त सिंध अर्बन सर्विस कारपोरेशन सूबे जे 8 शहरनि जी सफ़ाई सुथराई जी ज़िम्मेवार आहे। किथे बि नसासे खाते जो कम नज़र न अची रहियो आहे। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध जे बयान खां पोइ खेसि तफ़सीली रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त हुकुमरान पैसनि जे एवज़ माण्हुनि जी ज़िंदगी सां खेॾे रहिया आहिनि। कैमरामैन वक़ार अहमद सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध टीवी न्यूज़, कराची।